गड़ी सन भरिसां बाहुकोसो में कणक जो गैर कानूनी ज़ख़ीरो करे बलूचिस्तान मुंतकिल करण वारे इतलाउ ते फूड इंस्पेक्टर जो न्यू खोसा मार्केट ते छापो 12,000 मण कणक हथ। फूड खाते जे छापे दौरान गैर कानूनी कणक ज़ख़ीरो कंदड़ विनोद कुमार मार्केट बंद करे फरार थी वियो। जंहिं बाद खोसा बिरादरी जा केतिराई माण्हू गैर कानूनी ज़ख़ीरो कयल कणक जी मार्केट में पहुची विया। फूड खाते सां मुंहमारी बाद फूड खातो मार्केट सील करण बिना वापसि रवानो थी वियो। ज़ख़ीरो कयल कणक जी मार्केट ते फूड खाते जे छापे दौरान कवरेज लाइ पहुतल मक़ामी सहाफ़ी खे खोसा बिरादरी जे माण्हुनि जूं धमकियूं बाहुकोसो मार्केट में ज़ख़ीरो कयल कणक ते छापो हणंदड़ फूड खाते जे इंस्पेक्टर ते बक्सी मौक़ुफ़ ॾियण बिना वापसि हली वई। ज़रियनि खां मालूम थियो आहे त फूड खाते जी टीम कणक ज़ख़ीरो कंदड़ वापारी विनोद कुमार खां हिक बाअसर जी मार्फत लखें रुपया रिश्वत वठण बाद मार्केट सील करण बिना वापसि रवानी थी वई आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।